मारम ते गोठ वड्डा भट्टी में छुटे फ़कीर जे पिड़ ते क़दीमी मातम घड़ीअ वारो हसन जे लाल हज़रत कासिम जी मेहंदी ऐं उन जूं रस्मूं जेके आहिनि उहे ॾेखारियूं वञनि थियूं। उन बाबति आयल आज़ादार हुसैन छा पिया चवनि, अचो त उन्हनि खां पुछूं। हिन क़दीमी मातम के जो सॼी सिंध में छा सॼी दुनिया में थिए थो ऐं जेको हिन पिड़ ते छुटे फ़कीर जे पिड़ ते थी रहियो आहे, इनखे मां हिन सां थो ॾिसां त हीअ जंहिं बि मातम 200 साल या 300 साल अॻु में हिते असांजे ॻोठनि जे हिन पिड़ ते शुरू कयो आहे, उन माण्हूअ खे जेका हीअ करबला जी अज़ीम शहादत आहे मज़हब सां उनखे धरतीअ सां बि गॾाइण जी उन कोशिशि कई आहे। आज़ादार मौला हुसैन जा जेके आहिनि उहे पंहिंजो जेके उमेदूं खणी ईंदा आहिनि, उन जूं आसूं उहे उमेदूं पूरियूं थींदियूं आहिनि। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त आज़ादार हुसैन जेके बि हिते आसूं खणी अचनि था उहे उन जूं आसूं पूरियूं थियनि थियूं। कैमरामैन GM भट्टीअ सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़।